हिकु नौजवान शख़्स 99 माण्हुनि जो क़ातिल हो। हुन जो दिलि ॾाढो परेशान हो। हू पंहिंजे दिलि जी बेचैनी जो इलाजु ॻोल्हींदो रहियो। हुन सोचियो त कंहिं आलिम दानिश्वर सां सलाह करे पहिरीं हिकु राहिब इबादत गुज़ार वटि वियो ऐं पुछियईं, मूं 99 माण्हुनि जा क़त्ल कया आहिनि, छा अल्लाह मूंखे माफ़ कंदो? राहिब चयो, न, तो लाइ का बि माफ़ी न आहे। क़ातिल उहो ॿुधी गुस्से में आयो ऐं उहो राहिब संदसि सों शिकार बणिजी वियो। पर पोइ बि हुन जी दिलि बेचैन रही। पोइ कंहिं सलाह ॾिनसि त हिकु सचे आलिम वटि वञ, हू तोखे सही रस्तो ॿुधाईंदो। हू हिकु आलिम वटि वियो ऐं साॻियो सुवालु वरजाईं। आलिम चयो, अल्लाह जी रहमत खां कॾहिं बि नाउमीद न थी। तूं सची दिलि सां तौबा कर, अल्लाह तोखे माफ़ करे छॾींदो। पर तूं हिन शहर खे छॾे ॾे, छो त हिते जो माहौल तोखे गुनाहनि ॾांहुं वठी वेंदो। तूं नेक माण्हुनि जे ॻोठ ॾांहुं वञ। क़ातिल उहो ॿुधी फौरी रवानो थियो। रस्ते में हू फ़ौत थी वियो। हाणे फ़रिश्ता अची विया। रहमत जा फ़रिश्ता ऐं अज़ाब जा फ़रिश्ता पाण में बहस करण लॻा। रहमत वारा चवनि पिया, ही तौबा करण लाइ निकितो हो, खेसि जन्नत मिलणु घुरिजे। अज़ाब वारा चवनि पिया, पर हिन अमली तौरु कुझु बि न कयो हो, तंहिं ते अञा तौबा ई पूरी न कई आहे। अल्लाह ताला हुकुम ॾिनो त इन ॿिन्ही शहरनि गुनाहनि वारनि ऐं नेकी वारे शहरनि जे विच में फ़ासिलो मापियो। जेकॾहिं नेकी जे ॻोठ जे वेझो आहे त संदसि जन्नत ॾियो। अगरि गुनाहनि वारे ॻोठ जे क़रीब आहे त दोज़ख में। माफ़ थियो त क़ातिल नेकियुनि जे ॻोठ सां थोरो वेझो हो। अल्लाह ताला पंहिंजी रहमत सां खेसि जन्नत अता कई। अल्लाह जी रहमत बेशुमार आहे, कॾहिं बि मायूस न थियो। सची तौबा सां वॾा खां वॾा गुनाह बि माफ़ थी सघनि था। माहौल बदिलणु नेकी जी तरफ़ क़दम आहे। इंसान जो इरादो, नियत अल्लाह जी नज़र में वॾी अहमियत रखे थी।